Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. मीरपुर ख़ास डिवीज़न में बरसात खां पोइ LBOD जा हाञा LBOD सिम नाले के RD 281 ऐं 282 वटि लॻल घारो वधी 300 थी वियो। घारे जे पाणी 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। नवकोट ऐं जुडो शहर खे बि ख़तरो। पाणी हेठि आयल ॻोठ रहीम बख़्श नुतकानी, सत्तार चांडियो, अमीर ऐं ॻोठ हाशिम ख़ासकेली ऐं ॿियनि ॻोठनि मां सवे ख़ानदान लॾप्लाण करण ते मजबूर। मुतासिर ख़ानदान शाख़ुनि जे किनारनि ऐं रस्तनि ते ख़ेमा क़ाइमु करे बेयारो मददगार वेठल। कोट गुलाम मोहम्मद भरिसां काचेलो फार्म वटि LBOD सिम नाले के RD 7 फुट पयल घारो वधी 200 फुट थी वियो। 220 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अचण सबबि समें ख़ानदान फाथल। केतिराई ख़ानदान लॾप्लाण करण ते करे रस्तनि ते हथरादू क़ाइमु कयल ख़ैमनि में तरसी पिया। गुलारशी में वक़्फ़े सां जारी बरसाति ऐं सिम नालनि के पयल घारनि तबाही मचाए छॾी। बुखारी ऐं 3LMC सिम नाले के 70 फुटनि जे घारनि 20 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। पाणी हेठि आयल ॻोठ खानानी जत, साईं ॾिनो जत, आचार दल ऐं ॿियनि ॻोठनि मां समें ख़ानदान लॾप्लाण करे रस्तनि ते अची विया। बरसाति ऐं सिम नालनि सबबि गुलारशी मां गुज़रंदड़ गोंगड़ो ऐं अमीर शाह सिम नाले ते दबाव वधी वियो। भरपासे जे आबादी में ख़ौफ़ जी लहर। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाति जे नए सिलसिले हिकु भेरो ॿीहर रांगा करे छॾिया। सूबे जे ॿिए वॾे शहर हैदराबाद में वक़्फ़े सां फहियल बरसाति इंतिज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। शहर जे मुख्य हैदर चौक ऐं मकीशा कब्रिस्तान सूधो हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। नई पुल, गिदू चौक, लियाकत कॉलोनी, स्टेशन रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। कासमाबाद जे हेठाहीं वारनि इलाइक़नि में रस्तनि ऐं घिटियुनि ते पाणी बीहजी वञण सबबि रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला। मुख्य नाला बंदि हुजण सबबि वासा ऐं ॿिया लाॻापियल इदारा बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बि वक़्फ़े सां जारी बरसाति तबाही मचाए छॾी। शहर जे SSP रोड, DSP ऑफिस, सरकारी अस्पताल ऐं ॿियनि सरकारी ऑफिसिस सूधो हेठाहीं वारनि इलाइक़नि में 4 खां 5 फुट पाणी बीहजी वियो। पब्लिक हेल्थ खाते सूधो ॿिया इदारा बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। विटशा ऐं हाला में बि रस्तनि तोड़े घिटियुनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल। शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। मीरपुर ख़ास ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसाति जा हाञा। शहर में लतीफ़ टाउन, नवाब कॉलोनी, पाक कॉलोनी, हाशिम नगर ऐं अख्तर कॉलोनी सूधो। ॿिया हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। खाण, हुसैन बख्शमरी, मखण समो, पुराणी मीरपुर ऐं 78 मोरी सूधो। बहराड़ी वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण बाद केतिराई ख़ानदान पंहिंजी मदद पाण तहत बंदनि जे किनारनि ते पहुची विया। ख़ैमा ठाहे बंदनि जे किनारनि ते वेठल मुतासिरनि जी इंतिज़ामिया सार न लधी। बेयारो मददगार वेठल मुतासिरनि जा ॿीहर पयल बरसाति अहंज बीणा करे छॾिया। वोण, बसर, मिर्चनि सूधो ॿिया फसल तोड़े बाग़ वे पाणी हेठि। मुतासिरनि चयो आहे त इंतिज़ामिया ॻोठनि में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। जेके मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत बंदनि जे किनारनि ते आया, उन्हनि जी बि सार न लधी वई।
वालों की मध्य 75,000 रुपये लिए फी घर से इन्होंने। अब ये जितनी भी टैक्सीज हैं 5 साल के, इनके पूरे डिफेंस में सबका नुकसान हुआ है। पूरा कमर्शियल तबाह बर्बाद हो गए, सब बेसमेंट में पानी आ गया, लोगों का करोड़ों को नुकसान हो गया। 5 ॾींहं मां डेली वेंदो आहियां पंहिंजो शटर खोलण लाइ, त मां पंहिंजो कुझु कमु कयां, पर कतिरो या 4 इंच पानी बि हेठि न थियो आहे। हिकिड़ो माण्हू बि कंटोनमेंट जो या विजिलेंस जो या DHS जो का बि ना है, ना पाना कम करण ॾियनि था, ना पाना कम करनि था। जी यही हमें दुख है कि यहाँ पे हम इतने टैक्स दिए चले जा रहे हैं और उसके बावजूद भी हमारी कोई सुनने वाला नहीं है। यहाँ पे हम अपने कारोबार बच्चे छोड़ के यहाँ पे बैठे हुए हैं, इनको टैक्स, इनका मुंह मांगा टैक्स दे रहे हैं और उसके बावजूद भी ये कि बारिश को चौथा दिन है और आज भी 5 से 6 इलाके जिनके अंदर 4 फीट पानी भरा हुआ है। लोगों के बेसमेंट्स में पानी है, लोगों के शॉप्स में पानी है, उनके कितने करोड़ों लाखों अरबों के कारोबार बिल्कुल मट्टी में मिल गए। कराची के पोश इलाक़नि डिफेंस ऐं क्लिफ्टन में 5 ॾींहं गुज़रण बावजूद बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज। CBC इंतज़ामिया तरफ़ां मसइला हल करण जी ख़ातिरी ते 4 कलाकनि बाद ख़त्म। मुज़ाहिरे दौरान मचरियल माण्हू दरवाज़ा तोड़े ऑफिस में दाख़िल थिया ऐं भञ कई। मुज़ाहिरीन CBC जे CEO खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो आहे त पोश इलाक़नि मां बरसाती पानी फौरी तौर निकाल करे टुटल रस्ता ॿीहर तामीर कराया वञनि। मुतासिर इलाक़नि जे रहवासियुनि खां 5 सालनि ताईं टैक्स उगाड़ी न करण जो बि मुतालबो। मुल्क में तेज़ बरसातुनि जे सिलसिले खां पोइ दरियाई वाकरनि में चाढ़ जारी। गुड्डू बैराज वटि पानी जो वकिरो 2,34,291 क्यूसेक ताईं पहुचण बाद नंढी बोड जहिड़ी सूरत हाल। सखर बैराज ते 2.5 लख क्यूसेक बदिरां पानी जो वकिरो 2,07,000 क्यूसेक थियण ते नंढी बोड डिक्लेयर। कोठड़ी वटि सिंधु दरिया में पानी जो मथां वकिरो 86,565 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 85,900 क्यूसेक रिकॉर्ड। सिंधु दरिया में पानी जे चाढ़ बाद घोटकी खां पोइ कंदकोट ज़िले जा कचे वारा इलाइक़ा बि पानी हेठि अची विया। टंडो मोहम्मद ख़ान शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात खां पोइ शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। शहर जे केतिरनि इलाइक़नि में अॻुवाट ई बरसाती पानी बीठल। मुलाक़ातियार शेख भिरकियो, बुलड़ी शाह करीम, टंडो गुलाम हैदर, राजू निज़ामाणी, लाखाट ऐं ॿियनि इलाइक़नि में इंतज़ामिया पानी निकाल करण में नाकाम। 4 खां 5 फुट ताईं पानी बीही वञण सबबि शहरी परेशानियुनि में विकोड़ियल। ठट्टो, मकली ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात। शाही बाज़ार, मुख्तियारकार ऑफिस, सब जेल, बुखारी पाड़े, शाह इब्राहिम ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाती पानी बीहजी वियो। मकली में बरसाती पानी तारीख़ी शाहजहां मस्जिद में बि दाख़िल। इंतज़ामिया पानी निकाल करण लाइ कख वञी बीड़ो न कयो। मातली में बरसात खां पोइ अरबें रुपयनि जी लागत वारे ब्यूटिफिकेशन प्लान केतिरनि ई घरनि खे ॿोड़े छॾियो। गटर नालो उबतो वहण सबबि गुल मोहम्मद कॉलोनी, अली कॉलोनी, एहसान शाह, अल नूर ऐं कादिर बख्श कॉलोनी पानी हेठि अची वियो। घरनि में 4 खां 5 फुट ताईं पानी बीहजी वञण सबबि केतिरा ई ख़ानदान लड़बिलाण करण ते मजबूर। बरसात समय एकड़नि ते बीठल वोण, मिर्च ऐं टमाटे सूदो ॿियनि फसलनि खे ॿोड़े छॾियो। आबाद गारनि जा मथे ते हथ। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोल अघनि में वाध न करण जो फ़ैसिलो करे छॾियो। पेट्रोल अघनि में वाध वारी समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमाणी वई हुई, जंहिंखे वज़ीर आज़म रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त आवाम कोरोना ऐं बरसाति खे मुंहुं ॾेई रही आहे, वधीक बार नथा रखी सघूं। पेट्रोल तोड़े डीज़ल जे अघनि में वाध न कई वेंदी। इलेक्शन कमीशन सिंध में बल्दियाती चूंडुनि लाइ यूनियन काउंसिल्स, यूनियन कमेटीज़ ऐं वार्ड्स खे तकबंदियुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त तकबंदियुनि जी इब्तिदाई फ़हरिस्त 9 सेप्टेम्बर खां 22 सेप्टेम्बर ताईं तयारु कई वेंदी। 30 सेप्टेम्बर ते तकबंदियुनि जी फ़हरिस्त जारी कई वेंदी। 23 सेप्टेम्बर खां 7 अक्टूबर ताईं तकबंदियुनि बाबति दाख़िल करायल एतिराज़नि खे उकलायो वेंदो। नोटिफिकेशन मूजिबि 23 अक्टूबर खां 29 अक्टूबर ताईं हतमी फ़हरिस्त तकबंदियुनि जे हवाले सां जुड़ियल कमेटी हवाले कई वेंदी। इलेक्शन कमीशन तरफ़ां सिंध में बल्दियाती चूंडुनि लाइ तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त 30 अक्टूबर ते जारी कई वेंदी। बल्दियाती इदारनि जो मुद्दो ख़त्म। सिंध हुकूमत लोकल बॉडीज़ खे टोड़ण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मेयर्स, डिप्टी मेयर्स ऐं चेयरमैन्स सूधो लोकल गवर्नमेंट जे समूरनि नुमाइंदनि खे गाॾियुनि तोड़े ॿियूं सरकारी रिआयतूं वापसि करण जो हुकुम। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त लोकल गवर्नमेंट जे समूरनि चूंडियल नुमाइंदनि जी हैसियत 31 अगस्त खां ख़त्म सम्झी वञे।
मौजूदा हुकूमत मां जान छॾाइण लाइ नए सिर चूंडुनि बदिरां पार्लियामेंट जो ऑप्शन इस्तेमालु करणु घुरिजे। परदे पोयां वेठल क़ुवतुनि खे पासे ते रखियो वञे ऐं उन्हनि खे रुॻो पंहिंजो आइनी किरदारु अदा करणु घुरिजे। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त हाणे इमरान ख़ान ऐं पाकिस्तान गॾु नथा हली सघनि। हुकूमतुनि खे वधीक सहारनि ते हलायो वियो त 50 साल गुज़रण बावजूदि मुल्क तरक़ी न कंदो। असां फाशिस्ट हुकूमत जा इख्तियार वधाइण जे ख़िलाफ़ आहियूं। ऑपोज़िशन जी APC में हुकूमत मां आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां जान छॾाइण लाइ हिकमत अमली तयारु थियणु घुरिजे। सिंध हुकूमत बरसात जी तबाहियुनि खां पोइ वफ़ाक़ी सरकार खां आबादगारनि जा ज़रई कर्ज़ ऐं टैक्स माफ़ करण जो मुतालबो करे छॾियो। ज़राअत वारे वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सूबाई हुकूमत 20 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾिनो आहे। सिंध सरकार जीअं वफ़ाक़ खे बि घुरिजे त आबादगारनि जा ज़रई कर्ज़ ऐं टैक्स माफ़ करे। हिन वक़्तु ज़रई शोबो तमामु घणे दबाव जो शिकार आहे। बरसात में कप, टमाटर, सारिन ऐं मिर्चनि जो फसल तोड़े बाग तबाह थी विया आहिनि। ज़रई दवाउनि ऐं डीज़ल सूदो ॿियनि शयुनि जे अघनि में वाध सां ज़राअत खे बहितर बणाइण नामुमकिन बणिजी वियो आहे। आबादगारनि खे ज़रई कर्ज़ जी उगाड़ी खां छूट ॾिनी वञे। कराची में अवाम खे वरियनि खां पेश ईंदड़ मसइलनि खां वाक़ुफ़ आहियूं। अवाम जी ॾुखियाईनि ते अखियूं बंदि नथा करे सघूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जे मौज़ू सां थियल इजलास में ख़िताब दौरान चयो त कराची जे मसइलनि जे हल ऐं तरक़ी लाइ वफ़ाक़ भरपूर किरदारु अदा कंदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर अली ज़ैदी, गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफ़ज़ल शिरकत कई। वज़ीर आज़म खे कराची में पाणी, नेकाल जे निज़ाम, नालनि जी सफ़ाई, किचिरे ऐं ट्रांसपोर्ट सूदो ॿियनि मसइलनि बाबति ब्रीफिंग, रिथाबंदी वारी वज़ारत वज़ीर आज़म खे कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जे हवाले सां तफ़सीली आगाही ॾिनी। वज़ीर आज़म तरफ़ां समूरनि लाॻापियल धुरनि सां सलाह मशवरा करे फ़ौरी तौर प्लान खे हतमी शक्ल ॾियण जी हिदायत। बरसात खां पोइ कराची शहर जे ॿुॾी वञण वारे मामले जी जांच कराई वञे। सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त कराची में बरसात दौरान इंतज़ामी ग़फ़लत सबबि वॾे पैमाने ते जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। शहर में ग़ैर क़ानूनी अदावतुनि ऐं हद दख़लनि सबबि पाणी नेकाल न थियो ऐं ॿोॾि जहिड़ी सूरतहाल पैदा थी वई। नेकाल जे निज़ाम ऐं नालनि ते हद दख़लनि सबबि शहरनि जी ज़िंदगी असाब बणिजी वई। दरख़्वास्त में DHA, कैंटोनमेंट बोर्ड ऐं कमिश्नर कराची सूदो ॿियनि इख्तियारनि खे धुर बणायो वियो। बरसात मुतासिर शहरनि खे मुआवज़े जो हुकुम ॾियण जी बि इस्तदा। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया स्टील मिल्स रेफरेंस में हाज़िरी खां छूट लाइ दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में नवाज़ शरीफ़ मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हू बीमारी सबबि परडेह में इलाज हेठि आहे ऐं अदालत में पेश नथो थी सघे, तंहिं करे हाज़िरी खां छूट ॾिनी वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया स्टील मिल्स रेफरेंस ते सुभाणे ॿुधणी थी रही आहे। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कंदी। मांझंद वेझो ठोड़ी फाटक वटि SUP सवेरा जलाल महमूद शाह जे ख़ानदान सां रोड हादसो। वीगो गाॾी गॾह खे बचाईंदे कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में अमीर हैदर शाह जो पुटु कैप्टन सैयद बदरुद्दीन शाह ऐं संदसि घरवारी जलाल महमूद शाह जी भेण, संदसि 2 ॿारड़ा जूनियर GM सैयद, हिकु नियाणी ऐं ड्राइवर वज़ीर शाह सूदो 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे लम्स इस्पताल जामशोरो मुंतक़िल कयो वियो। ऐं इस्लामाबाद में वधीक तेज़ बरसात पवण जी अॻकथी बाद रावल डैम जा खोलिया विया। इंतज़ामिया चयो आहे त रावल डैम में पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश 1752 फुट आहे। ताज़नि बरसातुनि दौरान पाणी जी सतह 1751 फुट थियण बाद डैम में पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश पूरी थी वई, तंहिं करे डैम जा स्पिलवेज़ 1.5 फुट ताईं खोलिया पिया आहिनि। इंतज़ामिया मूजिबि डैम खोलण खां अॻु सायरन वॼाए भरपासे जी आबादी खे अलर्ट कयो वियो। डैम मां 6000 क्यूसेक पाणी निकाल कयो वेंदो त जीअं ईंदड़ बरसात दौरान अणवणंदड़ सूरतहाल पैदा न थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हवा ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।